इंशाअल्लाह ही फ़कीर भी तव्हांजे लाइ दुआगू आहे। अॼु अल्लाह जे घर में हिकिड़ो मां तव्हां सां आद करणु चाहियां मुंहिंजा अल्लाह जो शुक्र आहे ख़लीफ़ा आया उन्हनि सां बि गॾिजाणी थी। अॼु उन्हनि जी मीटिंग हुई। नवां ख़लीफ़ा बि थिया पुराणा ख़लीफ़ा बि उहे बि दीन जो कमु कनि था। उन्हनि ॾांहुं मुंहिंजूं अखियूं थधियूं आहिनि दिलि राज़ी आहे। पर तव्हां जेको कमु कयो था न उहो ख़लीफ़नि जे कम खां बि तकिड़ो ऐं लखे माण्हुनि ताईं पहुचण वारो। इन जे करे हिकिड़ो वाइदो तव्हां मूंसां कंदव, हिकिड़ो वाइदो मां जी हिकिड़ो तव्हां मूंसां वाइदो कयो त तव्हां दीन जो कमु जेको तबलीग जो कयो, जेको तव्हां सोशल मीडिया ते कमु कयो, वीडियो जे ज़रिए या पैगाम पहुचाइण जे ज़रिए या मुंहिंजा किताबनि मां को हिसो कढी तव्हां उहो अॻिते फॉरवर्ड कयो था, जेको कुझु कमु कयो था, तव्हांजी नीयत, तव्हांजो गर्ज़, तव्हांजो मक़सद इहो हुजे त अल्लाह साईं तूं राज़ी रब जे ख़ातिर। ॿियो को बि गर्ज़ न हुजे, कंहिंजे साड़ियूं, कंहिंखे जलायूं, मुखालिफ़नि खे भली बाहि लॻायूं, पोइ तव्हांखे अजुर न मिलंदो, पोइ तव्हांखे सवाब न मिलंदो। तव्हांजी नीयत सिर्फ़ अल्लाह जी रज़ा जी। दीन जो पैगाम आहे, मुर्शिद जो पैगाम आहे, ॿियनि ताईं पहुचायां थो मालिक तूं राज़ी। वाइदो कयो जेकॾहिं तव्हां हिन वाइदे ते क़ाइम हूंदव त हिन मिसकीन जो तव्हां सां वाइदो आहे। आहियां गुनाहगार बदकार पर रब जी रहमत में उमेदवार आहियां। जे क़यामत जे ॾियारे में अल्लाह ताला मूंखे चयो त करमुला वञ जन्नत ॾे त मां करमी मीडिया वारनि खे पाण सां गॾाई इंशाअल्लाह। मूंखे रब जी रहमत में उम्मीद आहे त मदीने वारे साईं जे सदके अल्लाह ताला मूंसां करम कंदो। बस जेकॾहिं तव्हां दीन जो कमु अल्लाह जे रज़ा ख़ातिर कयो, मुंहिंजो तव्हां सां अहद आहे इंशाअल्लाह। आहियां गुनाहगार, जेकॾहिं अल्लाह ताला मूंखे बख़्शो ऐं मूंखे जन्नत ॾे इजाज़त मिली त मां तेसी न वेंदुसि जेसीं तव्हांखे गॾु न वठी इंशाअल्लाह।